जिन्हें थरकोल ब्लॉक वन जे गोठ भावे जो तड़ में असां मौजूद आहियूं। जे बैकग्राउंड में तव्हां ॾिसंदो त ही पावर प्लांट जेको से तव्हांखे नज़र अचे पियो। ब्लॉक वन जो जेको पावर प्लांट आहे, अॼु कोली ऐं ख़ासि केली बिरादरी जा जेके माण्हू आहिनि उहे हिते एहतजाज कनि पिया। इन्हनि ॻोठ जे ॿाहिरां जेका से कैंप क़ाइमु कई आहे। औरतूं आहिनि, मर्द आहिनि, उहे एहतजाज बि कनि पिया। उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि सां कहिड़ा मसइला आहिनि, हू छा चवंदा। अचो त ॻाल्हि ॿोल कयूं। जेको समाजी सिस्टम बिल्कुलु हिन जो बंदि आहे, गेट बंदि थी विया आहिनि। हीअ पावर प्लांट मथे अची वियो आहे। वॾियूं वॾियूं लाइटूं आहिनि, जेको राति जो बि घर ते हीअ रोशनी थी हुजे, ॿाहिरि माण्हू उथी कोन थो सघे। ठीकु आहे। ॿियो असां जेका वेठा आहियूं ख़ासि केली असांजो बिल्कुलु उहा कंपनी असां मथे अची वई आहे। ऐं असांजो उथणु वेहणु असांजो माल आहे। हीअ जेकी साइड बिल्कुलु असां लाइ नो गो एरिया आहे। कोली कम्यूनिटी में तक़रीबन 200 घर आहिनि। ही 2 सालनि खां मुसलसल एहतियाज कंदा रहंदा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, पर अॼु हिननि एहतियाजी कैंप हई आहे हिते मुस्तक़िल तौर। ही तक़रीबन जेको तव्हां ॾिसो पिया पावर प्लांट चिमनी हितां 500 मीटर आहे। हिन साइड ते तक़रीबन जेको माइनिंग जी आहे ऑफिस उहा आहे, चौकियूं आहिनि उहे 200 मीटर आहिनि सिर्फ़ु। ही तमामु हिकिड़े घेरे में अची विया आहिनि। हिननि जो उथणु वेहणु ॿार बचा तमामु मुतासिर आहिनि। सो असां वस वारनि खे या कंपनी वारनि खे इल्तिजा करूं था, बराए महिरबानी हिननि खे या को मुतबादिल करे ॾियो या रीसेटलमेंट कयो वञे। कंपनी मथे आहे, ॿार बचो केॾां असांजो वञे, रोबो तकलीफ़ ॾाढी असांखे आहे। न को पाणी, न को की, न को मुड़ुस केॾां वञनि, ॿार केॾां वञनि, पाणी किथां असीं, माल असांजो मरी वियो। ज़ुल्म लॻो पियो असांजी जेके आहिनि माण्हू, इहे सभु ॾींहुं थिए थो, ॿार बचो आहे, हर उथी वेही सघे कोन थो। ज़ुल्म आहे हिन सां। हाणे केॾां न केॾां वीचारा चवनि था त असांखे जाइ ॾियो त वञी वियूं। मूंखे त लॻे कोन थो तरक़ी थिए, असीं कीअं रही सघंदासीं हिते, ऐं असांजा बचा ॿार कीअं रही सघंदा। मूंखे त लॻे थो त वॾियूं बीमारियूं पैदा कंदा। हींअर ई असांजे लाइ हिते हर माण्हू डिप्रेशन जो मरीज़ आहे। सवली आराम बि कोन थो, एॾो आवाज़ ई असां वटि आहे। असांजो ॿार बचो न उथी सघे, न वेही सघे, न को ॿाहिरि वञण जो, न को माल ॿिए जो मसइलो। असीं वञूं केॾा ग़रीब माण्हू, न बनी, न ॿारो, न तड़, न तीर। असां ग़रीबनि खे इजाज़त ॾियो त असीं केॾा घसे लॻूं। असीं केॾां वञूं, केॾां उथियूं, केॾां असीं असांजो माल ॿाहिरायूं, केॾां असांजो ॿार बचो वञे, केॾां ॿार बचो उथे वेहे। असांखां ॾाढो ज़ुल्म थी वियो। असांजा रोड रस्ता बंदि थी विया, असांखां ज़ुल्म करे छॾियो। न पाणी, न का शइ असांजो बंदि थी वियो। सफ़ा ज़ुल्म आहे असांखां। सिंगाई कंपनी वन ब्लॉक जे अर्ज़ु करियूं था। असांजा कोली सभु घेरे में अची विया। असांजा ॿार बचो उथणु मुश्किल आहे। असीं सिंध हुकूमत खे अर्ज़ु करियूं था, असां हिन घेरे में ॿाहिरि कढियो। असीं केॾां वञूं, चो तरफ़ कंपनी अची वई, न को उथणु, न को वेहणु, ॿार बचो सभु बंदि, माल वियो सभु। असीं लो ई असां ज़ुल्म आहे। ही सरापा अॼु एहतजाज बणियल आहिनि। हिननि हिते कैंप क़ाइमु करे वरिती आहे। औरतूं ऐं मर्द जेका से एहतजाज में शामिल आहिनि। मुतालबो इहो कनि पिया त असांजा जेके समूरा घर आहिनि उहे पावर प्लांट जे घेरे में अची विया आहिनि। असां क़ैद खाने में जेका से ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हीअ सिंध हुकूमत खां मुतालबो कनि पिया त नोटिस वरितो वञे, असांखे मुतबादिल का रिहाइश जी जॻह ॾिनी वञे ऐं असांखे नौकरियुनि में नज़रअंदाज़ कयो पियो वञे, को रोज़गार बि न पियो ॾिनो वञे। सिंध हुकूमत खे घुरिजे ऐं ज़िले इंतिज़ामिया खे घुरिजे त हिननि जे समूरनि घरनि जी सर्वे करे, ही जेकॾहिं तकलीफ़ में आहिनि, हिननि खे रोज़गार नथो ॾिनो वञे त उनजो नोटिस वरितो वञे, इन्हनि जी का वायर कई वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, ॻोठ भावे जो तड़। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।